वफ़ा भरोई साईं अवां जूं खोड़ सारियूं मोहबतूं अवां कुझु सिटूं ॾियारे मोकिलियूं आहिनि ऐं तुंहिंजी यादि जी वरी या वीर गर्मीअ जी मौसम पंहिंजे जोभन खे वेढ़ो करण जी मस्तीअ में आख़िरी पसाउनि जी महक सियारे जी हल्की हल्की सर्द रातिनि जे हवाले करण जे तरफ़ गामज़नीअ जा विख वधाइण ते हुई। उन ॾींहंनि में अञा असांजी नंढड़ी सोच सिर्फ़ु बिलोर ऐं लाटूं ॾोर ताईं महदूद हूंदो हो ऐं एतिरी सोच जा मालिक बि न थिया हुआसीं कंहिं अज़ीज़ जे विछोड़े ते पार कढी रोइण वारनि खे उदासीअ जे निमाणनि अखियुनि सां ॾिसंदा हुआसीं। पर मुंहिंजी नंढड़ी सोच जो सफ़र उन शहीद जो दर्द भटकियल मुसाफ़िर जीअं दिलि खे सताईंदो रहियो आहे। हिन ॾींहं ते असांजे पितकड़नि हथनि में सारनि जे चूंडाणे जा दाणा हुआ त ओचितो रोज़ राड़ो मची वियो त उहे दाणा हथनि मां किरी पिया। हिकु नंढड़ी सिकंदे सिकंदे चयो त 70 क्लिफ्टन में रहीम पंहिंजे क़ाइद शेर मीर मुर्तज़ा Likey